जी पुलिस ते नवाब शाह जी एसपी ते नवाब शाह जी पुलिस ते निसार कीरे ता कूड़ा के शाहनवाज कीरे ता कूड़ा के एसटीपी शहदादपुर पारां नवाब शाह पुलिस खिलाफ शहदादपुर प्रेस क्लब आॾो उहे एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। नवाब शाह पुलिस खिलाफ ही मुज़ाहिरीन सख़्त नारेबाज़ी करे रहिया आहिनि। अचो त उन हवाले सां एसटीपी मुज़ाहिरीन सां वधीक ॻाल्हाईंदासीं त हिन जो छा चवणु आहे ऐं हिन जो छा मुतालबो आहे। नवाब शाह जे बदमस्त एसपी उते सिंधी माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। नवाब शाह जे बदमस्त एसपी उते जेको आहे सो असांजी 8 ॾींहं एहतिजाजी कैंप रही उते सलमान कीरियो खे खणी उनखे बिला जवाब जे जेको आहे सो गोलियूं हणी उनखे मैसेज ॾिनो त तूं वञी पंहिंजे भाउ निसार कीरियो खे ॿुधाए त तूं जंहिं कंहिं मामले में मसइलनि में भंडनि जो मसइलो हुजे माड़ी जलबाणी जो मसइलो हुजे जेके मसइला आहिनि तूं उन्हनि में अॻु भरो आई उन जी तोखे ई सज़ा आहे। अॼोको असांजो एहतिजाज परमुन हुयो हड़ताल असांजी परमुन हुई उन ते छो अहिड़ो पुरतशदुद कयो वियो। असां उनजी मज़म्मत कयूं था। एसटीपी ज़िले सांगड़ तरफ़ां असां घुर कयूं था त महिरबानी करे असांजा जेके बि कारकुन गिरफ़्तार आहिनि या उन्हनि खे तव्हां लाठी चार्ज में ज़ख़्मी कयो आहे फिलफोर उन्हनि खे अस्पताल पहुचायो वञे ऐं असांजा कारकुन आज़ादु कया वञनि। तव्हां ईअं न सम्झो त एसटीपी माठ करे वेंदी सॼी सिंध सरापा एहतिजाज थी वेंदी। बदमस्त एसएचओ तुफैल भुट्टो भाउ निसार कीरे जे मासूम भाउ सलमान कीरे खे 4 ॾींहं गुम करे उन खां पोइ हाफ फिराई करे इहो पैगाम मोकिलियईं त निसार कीरिया तूं असांखे ॾाढो तंग कयो आहे ऐं हिन हाणे सुधरी वञ जेकॾहिं तूं सुधरंदी न ही तोहफ़ो तोॾे असां मोकिलियोसीं असां तोखे बि गोलियूं हणंदासीं। भाउ निसार कीरियो 145 कलाकनि खां मुसलसिल एहतिजाजी कैंप हणी प्रेस क्लब जे साम्हूं वेही रहियो ऐं उन खां पोइ जॾहिं असांजे एसटीपी चेयरमैन मोहतरम डॉक्टर कादिर मक्सी साहिबु उते पहुतो हुन एहतिजाजी कैंप ख़तमु करे हुन पुरअमन तरीक़े जो हिकु अॼु हड़ताल जो ऐलान कयो। अॼु जॾहिं हड़ताल थियो त नवाब शाह वासिन भरपूर हुन में एहतिजाज में शिरकत कई ऐं हुन में साथ ॾियण जो वचन कयो। अॼु जॾहिं हड़ताल कामयाबु थियो त एसएसपी नवाब शाह बुखलाहट जो शिकार थी पंहिंजा वाठा मोकिले ऐं भाउ निसार कीरे जे घर ते पुलिस चढ़ायूं कराए असांजा क़ौमी कारकुननि खे तशदद करे उनखे गिरफ़्तार कयो। असांजो मुतालबो आहे त फौरी तौर असांजा क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे ॿी सूरत में हिन एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। इहो बदमस्त एसएचओ तुफैल भुट्टो ऐं एसएसपी नवाब शाह जे ख़िलाफ़ आहे। सलमान कीरियो जंहिंखे खंबे 4 ॾींहं गुम कयो वियो ऐं 4 ॾींहंनि खां पोइ उन ई थाणे ते एनसी हुनजी दाख़िल हुई खंबण जी त उहो लापता हो। 4 ॾींहंनि खां पोइ हाफ फिराई करे हुनखे ज़ाहिर कयो वियो। असां इन ॻाल्हि जी बि मज़म्मत था कयूं ऐं ॿियो त चिता था ॾियूं एसपी नवाब शाह खे पंहिंजो क़िबलो दुरुस्त कर ऐं वंगारू वहणु बंदि कर। असीं सम्झूं था त हीअ सियासी वंगार हुई ऐं ईअं तव्हां वंगारू वेही क़ौमी कारकुन खे ख़ामोश नथा करे सघो। ऐं असां इहो एहतिजाज अॼु शहदादपुर में कयो आहे ज़िले सांगड़ वारनि इंशाअल्लाह इहो एहतिजाज पूरी सिंध में थींदो। एसटीपी जे मुज़ाहिरीन जो चवणु आहे त एसटीपी नवाब शाह जो जेको अॻुवान आहे निसार कीरियो उनखे मज़लूम आवाम जो साथ ॾियण ते उनखे टारगेट जो निशानो बणाए पियो वञे। संदसि जेको भाउ आहे उनजो सलमान कीरियो उनखे नवाब शाह पुलिस हिकु कूड़े केस में उनखे हाफ़राए करे छॾियो आहे जॾहिं त निसार कीरियो समेत तमामु जेके एसटीपी जा कारकुन आहिनि उन्हनि ते बिना जवाज़ केस दाख़िल कया विया आहिनि उन्हनि सां नाजाइज़ियूं जारी आहिनि। हिननि इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते कारकुननि मथां जेके केस आहिनि उहे ख़तमु कया वञनि गॾोगॾु जेके हाफ़राई कंदड़ जेके पुलिस एहलकार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन पीरबख्श टालपुर सां गॾु अब्दुल हमीद खोसो टाइम न्यूज़ शहदादपुर। जारी आहे जारी रहंदी जेसी मारा मारी रहंदी।